त जल्दी जल्दी पंहिंजा कॉपिन्स पंहिंजे हथ में रखंदा, वाउचर्स पंहिंजे हथ में रखंदा। हो जमालो ऐं जश्न जमालो टपाल मेज़बान जो असांजो ही स्पेशल सेगमेंट आहे। ऐं ॾिसंदासीं त उहे कहिड़ियूं ॿ ख़ुशनसीब फैमिलीज़ आहिनि जेके अॼु असां सां अची करे इहो सेगमेंट खेॾंदी, जेको आहे जश्न जमालो खज़ानो। हिन में बाबा 1 तोलो सोन बि आहे, मोटरसाइकिलूं बि आहिनि, फ्रिज बि आहे, वॉशिंग मशीन भी आहे, LED टीवीज़ भी आहिनि ऐं उन खां अलावा ख़ाली बॉक्सिस भी आहिनि। जल्दी सां खणी ईंदा जश्न जमालो खज़ानो जो बॉक्स साम्हूं रखंदा। 12 बॉक्सिस आहिनि, 4 असां ॿिन्ही फैमिलीज़ खे बॉक्सिस ॾींदासीं, पंहिंजी मर्ज़ी सां सिलेक्ट कंदा। जेको उन्हनि बॉक्सिस मां निकिरंदो उहो थींदो तव्हांजो। चलें जी बिस्मिल्लाह करे कढंदासीं ऐं ॾिसंदासीं त कहिड़ियूं 2 ख़ुशनसीब फैमिलीज़ असां सां खेॾण ईंदियूं ही सेगमेंट। सीरियल नंबर आहे 04155 04155। मेक इट श्योर त भाउ कुछ खटे न वियो आहे, कुछ न खटियो आहे। 04155 इहो ई आहे। चले तव्हां सां गॾु केरु आहे, पंहिंजी पूरी फैमिली खे वठी ईंदा। जेको तव्हां सां गॾु आयो आहे शॉर्टकट न हणो बाबा, ॾाकणूं तव्हां जे लाइ ठाहियूं आहिनि असां। तव्हां सां गॾु केरु आहे ॿियो? अकेला आहियो, कोई बि गॾु न आहे तव्हां सां? चले जी हिननि सां गॾु कोई बि न ही वठंदा। नेक्स्ट जेको आहे त कॉपिन आहे 04126 04126 ॿुड़ी 4 1 2 6। जल्दी सां ॾिसंदा राशिद 04126। इहो ई भाउ आहे। तव्हां सां गॾु केरु आहे मुंहिंजा भाउ? चाचे खे वठी अचो, चाचा खे बि वठी अचो। चाचा, ओ चाचा, चाचा जी खे वठी अचो। चले जी 2 फैमिलीज़ असांखे मिली चुकियूं आहिनि जेके असां सां खेॾंदियूं ही सेगमेंट जश्न जमालो खज़ानो जो सेगमेंट। सब खां पहिरियों भाउ तव्हांजो नालो छा आहे? जावेद अली। जावेद अली, पहिरियों त लख लख मुबारकूं, तव्हांजो नालो सिलेक्ट थियो आहे। हिन फैमिली खे बि मुबारकूं ॾींदासीं, तव्हांजो नालो बि सिलेक्ट थियो आहे। तव्हांजो नालो मुंहिंजा जुनैद। जुनैद जुनैद ऐं हिन जावेद। जावेद भाउ मूंखे ॿुधाए त पहिरियों बॉक्स कहिड़ो खोलियो वञे? नंबर 5। नंबर 5। त जावेद चवे पियो नंबर 5 ऐं हिन खे लॻे थो त नंबर 5 में मोटर बाइक हुजणु घुरिजे। इंशाल्लाह। चले जी ॾिसंदासीं त नंबर 5 में छा आहे जेको वेंदो जावेद सां गॾु। चले जी टपाल मेज़बान 1 2 3 and here we go। मोबाइल फोन। टपाल मेज़बान जी तव्हां मोबाइल फोन चुका आयो। जावेद भाई मुबारक हुजे, कांग्रेचुलेशन। कीअं पियो लॻे? माशाल्लाह तमामु सुठो लॻे। तमामु सुठो थो लॻे। फ़िलहाल ही त अञा पहिरियों चांस, अञा 3 चांस ॿिया बि आहिनि। इंशाल्लाह। ईंदासीं जुनैद जी तरफ़। तव्हां जे लाइ पहिरियों बॉक्स कहिड़ो खोलियो वञे? 8। 8 नंबर 8। नंबर 8 छो? ये इहो ई चाचे मुझे हिकिड़ी सलाह। लकी नंबर आहे। चले जी नंबर 8 में मां पहिरियों ॾिसंदुमि त छा आहे। ओ मां चवां थो सोचे वठो, पोइ मूंखे न चवजो। हा यही है बस। इहो ई ऑडियंस खां पुछी वठंदासीं इन्हनि खे नंबर 8 चूज़ करणु घुरिजे। नो, ऑडियंस चवे थी न। जी लॉक कयूं? पक? पक्का। चाचे खे ॿुधंदो नंबर 8 तो भाई ही रट लगाए वेठो आहे त नंबर 8 ही मूंखे जेको आहे तो ओपन करणो आहे। ऐं नंबर 8 खोलंदासीं ऐं ॾिसंदासीं छा आहे। मां चाहींदुमि त अंकल पंहिंजे मुबारक हथनि सां खोले अची करे। आप अपने हाथों से नंबर 8 खोलेंगे। इधर इधर इधर, एक मिनट।
हिकड़ो मिनट हिता 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 यहाँ से यहाँ पे आ जाए। ठीक है, यहाँ से खोलेंगे नंबर 8 गर्जी करें। सो टपाल मेजबान 1 2 Three. 3 एंड हिक तोलो सो लगे लगे मुबारक जिंदाबाद। हिक तोलो सोन निकली चुको आहे टपाल मेजबान जो लख लख मुबारक दादा लख लख मुबारक। ही तव्हांखे मिलियो हिक तोलो सोन टपाल मेजबान जी तरफ खां। मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशंस। कीअं पियो लगे? अल्हम्दुलिल्लाह अची वञो तमाम पंहिंजी जगह खुशी ते। पे थे। अल्हम्दुलिल्लाह तमाम खुशी पे थे। वाह यार 8 नंबर। हाँ उन ते ई रट लगाए वेठा। ऐं हिक तोलो सोन तव्हांजो निकिरी चुको आहे टपाल मेज़बान जी तरफ खां। चाचे का पुछंदासीं। चाचा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं पियो लगे? अल्हम्दुलिल्लाह कैसा लग रहा है? अल्हम्दुलिल्लाह 1 तोला सोना जीता है आपने। अल्हम्दुलिल्लाह आपकी मेहरबानी से। अच्छा, ये किसको बहू को पहनाएंगे? बहू पहनेगी। टपाल की मेहरबानी है ये बाबा। टपाल मेजबान सिंध जी शान सिंध जी नंबर 1 चाहे मेजबान मेजबान। मेजबान, चले जी मेजबान। थैंक यू। इन्हनि खां माइक वठंदा। मुबारक हुजे हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे। तव्हां 1 तोलो सोन खटे चुका आहियो। ईंदासीं वरी जावेद जी तरफ। जी जावेद तव्हांजे लाइ नेक्स्ट बॉक्स कहिड़ो ओपन कयो वञे? नंबर 9। ओके, त जावेद नंबर 9 सिलेक्ट कयो आहे। ऐं ॾिसंदासीं त नंबर 9 में छा आहे। पोइ बि तव्हांखे चवंदासीं सोचे वठो। टपाल मेज़बान तव्हांखे इंशाअल्लाह। मौक़ो ॾींदो आहे। जेको आहे नसीब आहे। जेको आहे नसीब आहे। जी। चेंज कोन करणो आहे, बस, उहो ई सिलेक्ट करणो आहे। उहो ई select। ॿियो कंहिंखे बि न आहे ॿुधणो। नंबर 9 ओपन करणो आहे। इंशाअल्लाह नव। त बाबा ही बि चवे थो नंबर 9 ओपन करणो आहे। ऐं ॾिसंदासीं त नंबर 9 में छा आहे जेको वेंदो जावेद सां गॾु। सो टपाल मेज़बान 1 2 3 and here we go juicer blender। त तव्हां सां गॾु ही जेको आहे त जूसर ब्लेंडर वेंदो। नॉट बैड नॉट बैड। थी वेंदो आहे। थी वेंदो आहे। अञा 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 तव्हां वटि चांसिस आहिनि मुंहिंजा भाउ। इंशाअल्लाह अञा तव्हां वटि चांसिस आहिनि। आसरो आहे इंशाअल्लाह। ईंदासीं जुनैद जी तरफ। तव्हांजो ही सेकंड चांस आहे। नंबर 3 नंबर 3। जी नंबर 3 छो? नंबर 3 सही आहे। नंबर 3 तव्हांखे लॻे थो बाइक नंबर 3 में हुजणु घुरिजे? कंहिं में हुजणु घुरिजे बाइक? 7 में? 7 में 3 सही आहे। नंबर 3 जी 6 नंबर 6 7 ओके 7 जी 3 नंबर 3 नंबर 3। बाबा पहिरियों अॻोणे बि चेंज ई कोन पिया करनि। मूंखे नथो लॻे त हाणे ई पंहिंजो माइंड चेंज कंदो। असां मौक़ो ॾींदा आहियूं। त नंबर 3 इन्हनि चयो आहे। ॾिसंदासीं नंबर 3 में छा आहे। टपाल मेज़बान 1 टपाल मेज़बान 2 टपाल मेज़बान 3 एंड हियर वी गो स्यूइंग मशीन। त सिलाई मशीन तव्हां विन कई आहे। जल्दी सां खणी ईंदा हिननि सिलाई मशीन हिननि जे अॻियां रखंदा। ही टपाल मेज़बान जी सिलाई मशीन वेंदी तव्हां सां गॾु। ऐं हाणे असां जावेद ॾे अची वेंदासीं। तव्हांजो टियों बॉक्स आहे, टियों चांस आहे। कहिड़ो बॉक्स तव्हांजे लाइ ओपन कयो वञे? जी या हुननि जी ॿुधो या पंहिंजी ॿुधो? अॼु पंहिंजी ॿुधा थो। जी। नंबर 11। नंबर 11 लगे तो 11 में बाइक है। भाई दाएं बाएं देख ले। जी अॻियां पोयां ॾिसी वठ। नंबर 11। नंबर 11 चेंज कोन कंदे।
ठीक है नंबर 11 जावेद चयो आहे ॾिसंदासीं त नंबर 11 में छा आहे टपाल मेज़बान 1 2 3 and here we go dinner set तव्हां सां गॾु वेंदो ही टपाल मेज़बान जो डिनर सेट ठीक है त डिनर सेट उन सां गॾोगॾु जूसर ब्लेंडर उन सां गॾोगॾु मोबाइल फोन तव्हां विन करे चुका आहियो अञा तव्हां वटि हिकिड़ो चांस आहे मुंहिंजा भाउ जावेद ओके हेॾां ईंदासीं जुनैद जी तरफ़ तव्हांजो बि टियों चांस आहे जुनैद जी नंबर 7 नंबर 7 ओके अॻोणे केरु केरु पियो चवे नंबर 7 तव्हां बि 7 चयो तव्हां बि 7 चयो तव्हां बि 7 चयो कंहिंखे लॻे थो त 7 में न हूंदो तव्हांखे छा थो लॻे कहिड़े नंबर में हुजणु घुरिजे नंबर 4 में हुजणु घुरिजे नंबर 1 में हुजणु घुरिजे नंबर 5 त थी खुली चुको आहे 7 नंबर 2 7 नंबर 7 ओपन करणो आहे ठीक आहे त नंबर 7 आखिरी चांस तव्हांखे ॾींदासीं तव्हां सोचे सघो था ऐं बॉक्स चेंज करे सघो था नंबर 7 से नंबर 7 जी 7 खां चेंज न आहे थियणो जी ठीक आहे त जुनैद चयो आहे नंबर 7 ऐं ॾिसंदासीं त नंबर 7 में हिननि जे नसीब में छा आहे टपाल मेज़बान 1 2 3 and here we go dinner set ठीक आहे त डिनर सेट तव्हां सां गॾु वेंदो 1 तोलो सोन शेविंग मशीन ऐं डिनर सेट हाणे बि आखिरी चांस इन्हनि वटि आहे सोचे सम्झे करे ॿुधाइणो आहे जावेद जी तरफ़ ईंदासीं जी जावेद जी ऑडियंस बाबा ॾिसो वरी एक्टिव ऑडियंस है नंबर 1 नंबर 1 नंबर 1 जी सोचे समझे सोचे ठीक है त हिननि चयो आहे नंबर 1 खोलियां खोले चेंज न कंदव ना ओके नंबर 1 में ॾिसंदासीं त जावेद जे नसीब में छा आहे ऐं हिननि सां गॾु छा वेंदो सो टपाल मेज़बान 1 2 3 and here we dinner set अदा खणी अचो डिनर सेट खणी अचो ठीक है रखो रखो हेठ रखो अदा वो भी नॉट बैड तव्हांखे मुबारक हुजे 2 डिनर सेट जूसर ब्लेंडर मोबाइल फोन तो निकितो न माशाल्लाह माशाल्लाह ठीक है असां हाणे हिन साइड ईंदासीं देर न कंदे टॉयलेट जी टॉयलेट नंबर 12 भाई और भी खाली है देखिए 2 नहीं खुला 4 नहीं खुला 6 नहीं खुला 10 नहीं खुला 12 नहीं खुला नंबर टॉयलेट टॉयलेट नंबर 12 नंबर 12 सोच लो सोच लिया मां चवंदुमि त तूं पाण सां बाइक में खणी वञ अल्हम्दुलिल्लाह नसीब हूंदो त निकिरी मूंखे नथो लॻे हिन में बाइक हूंदी तव्हांखे छा थो लॻे नंबर 12 में बाइक हुजणु घुरिजे हाँ न त कंहिं में हुजणु घुरिजे 4 में 2 में 4 में 4 में ऐं टॉयलेट नंबर 10 में ओके त तव्हां चयो आहे नंबर 12 वरी बि चवंदुमि सोचे वठो सोचे छॾियो सोचे छॾियो जी चेंज न करणो आहे न। उते ई माइंड बीठल आहे जी खोलराइणो आहे त नंबर 12 ई खोलराइणो आहे जी ठीक आहे त नंबर 12 जी तरफ़ ईंदासीं ऐं ॾिसंदासीं त नंबर 12 में छा आहे जेको वेंदो तव्हां सां गॾु जेको वेंदो जुनैद ऐं उनजे चाचा जी सां गॾु सो टपाल मेज़बान 1 2 3 and here we go सोलर पैनल खणी ईंदा जल्दी सां सोलर पैनल खणी ईंदा ही सोलर पैनल वेंदो तव्हां सां गॾु जल्दी
सोलर पैनल तव्हां सां गॾु वेंदो अदा जुनेद मुबारकूं लख लख मुबारकूं तव्हां हिकु तोलो सोन खटियो ऐं सोलर पैनल खटियो आहे हूअं बि मुल्क में लोड शेडिंग वधी वई आहे सही हर घर में ज़रूरी आहे कम जी शइ मिली आहे तव्हांखे उन सां गॾो गॾु सिलाई मशीन बि मिली आहे कपिड़ा बपड़ा लटा तूं बि सिखजांइ सिलाई करणा सुघड़ मुड़ुस थींदा ऐं हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त बाइक कहिड़े बॉक्स में हुई अच्छा सब बंद कर दे सजा बंद कयो खाना हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त बाइक कहिड़े में आहे वन चांस 4 चले जी ईंदासीं ऐं ॾिसंदासीं बाइक कहिड़े बॉक्स में आहे नंबर 10 में बाइक भाई तालियां तो हो रही चाहिए नंबर 10 में मोटरसाइकिल हुई आई थैंक यू वेरी मच फॉर कमिंग कॉन्ग्रेचुलेशंस वंस अगेन तव्हांखे लख लख मुबारकूं तव्हांखे बि मुबारकूं ही टपाल मेज़बान आहे जेको तव्हांखे एतिरा गिफ्ट ॾे थो सो थैंक यू वेरी मच फॉर कमिंग तव्हां पंहिंजी जॻह ते वेही सघो था ऐं हिते असांजो ही जेको आहे त सेगमेंट बि पहुचे थो पंहिंजी पुॼाणी थिए ऐं उमेद था कयूं त मेज़बान सिंध जो मान आ सिंध जो